रमज़ान जो भलारो महीनो शुरू थींदे ई भाॼियुनि ऐं फ्रूट तोड़े मुर्गी ऐं गोश्त समेत आम वाइपे जे शयुनि जा अघ चोट चढ़ी विया आहिनि। जॾहिं त अघनि खे कंट्रोल करण लाइ प्राइस कंट्रोल कमेटियूं तोड़े ज़िले इंतज़ामिया मुकमल तौर ते गैरफ़ाल बणियल आहे, जंहिं सबबि दुकानदारनि पंहिंजी मर्ज़ीअ सां शयुनि जा अघ मुक़ररु करे छॾिया आहिनि, जंहिंजे नतीजे में ग़रीब माण्हू हिन भलारे महीने में बि ज़रूरी आम वाइपे जूं शयूं ख़रीद करण लाइ बेवस बणियल आहे। नारंगी उन ॾियारे पुछा कई 80 रुपया, अॼु 120 रुपया नारंगी आहे। हे रमज़ान असां मुस्लमान आहियूं, इहा आहे असांजी महांगाई साईं डबल ते थी वई आहे। एतिरी महांगाई थी वई आहे त चवंदा त रमज़ान महीनो अचे ई न। जॾहिं त ॿिए पासे वरी दुकानदारनि जो चवणु आहे त असांखे मथां खां शयूं महांगियूं मिलनि थियूं, तंहिं करे असां बि महांगो खपाइण ते मजबूर आहियूं। मक़सदु हर आइटम ते 100 200 रुपए जो फ़र्क़ु पइजी वियो आहे ऐं इन जे करे असांखे महांगो मिले थो, असांखे महांगो खपाइणो थो पए। सस्तो हुयो त सस्तो ई खपायूं पिया असां न। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त रमज़ान शरीफ़ जे हिन भलारे महीने में आम वापे जे शयुनि जा अघ घटाया वञनि त जीअं ग़रीब माण्हू आसानीअ सां ख़रीदारी करे सघनि। कैमरामैन मुनवर भुट्टो सां गॾु अली गुरामाणी, सिंध टीवी न्यूज़, लाड़काणो।